सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने वाली शान है। जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह रहमान जा करोड़े करोड़ एहसान जो उन असांखे इंसान बणायो ऐं मुसलमान कयो। पंहिंजे प्यारे हबीब दिलनि जे तबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो दामन करम असांजे हथनि में ॾिनो। इन में को शक न आहे त असां मुसलमान आहियूं, पर असां मां कंहिं वटि हिन ॻाल्हि जी का गारंटी का ज़मानत न आहे त हू मरण घड़ी ताईं मुसलमान ई रहंदो। जहिड़ी तरह बेशुमार काफ़र ख़ुशकिस्मती सां मुसलमान थी वेंदा आहिनि, अहिड़ी तरह कुझु बदनसीब मुसलमाननि जो माज़अल्लाह ईमान तां फिरी वञण बि साबित आहे। अफ़सोस जेको ईमान खां फिरी यानी काफ़र ऐं मुर्तद थी वियो ऐं इहो हमेशा हमेशा जे लाइ दोज़ख में रहंदो। सिपारे ॿिए सूरह बक़रा आयत नंबर 217 ते आहे। तर्जुमो कंज़ुल ईमान ऐं अवां मां जेको पंहिंजे दीन खां फिरंदो पोइ काफ़र थी मरंदो त उन्हनि माण्हुनि जी कमाई दुनिया या आख़िरत में चट थी वई ऐं उहे ई दोज़खी आहिनि, खेनि उन्हीअ में हमेशा रहणो आहे। हिकु डिघी हदीस पाक में अल्लाह तबारक व तआला जे प्यारे ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, औलादे आदम मुख़्तलिफ़ तबक़नि ते पैदा कयो वियो। उन्हनि मां बाज़ मोमिन पैदा थिया, हालत ईमान ते ज़िंदा रहिया ऐं मोमिन ई मरंदा। कुझु काफ़िर पैदा थिया, हालत कुफ़ुर ते ज़िंदा रहिया ऐं काफ़र थी मरंदा। जॾहिं त के उहे आहिनि जेकी मोमिन पैदा थिया, मोमिननि वारी ज़िंदगी गुज़ारी पर काफ़िर थी मरंदा। कुझु काफ़िर पैदा थिया, काफ़िर ज़िंदा रहिया ऐं मोमिन थी दुनिया मां वेंदा। ईमा पे रब रहमत दे तू इस्तिकामत देता हूँ वासिता में तुझको तेरे नबी का। ए आशिकाने रसूल, असांखे हर वक़्तु अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर खां डिॼणु घुरिजे, छो त अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर खां बेखौफ़ थियणु सख़्तु नुक़सान ॾींदड़ आहे। क़ुरान करीम में आहे, तर्जुमो कंज़ुल ईमान, अल्लाह जी मख़फ़ी तदबीर खां बेखौफ़ न थींदा आहिनि मगर तबाही वारा। आलिम सगुरा फरमाइनि था, अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर खां बिल्कुलु बेखौफ़ थियणु गुनाहे कबीरा आहे। हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैहि तमामु वॾे रुतबे वारा आलिम दीन, अज़ीम मुहद्दिस ऐं कामिल वली गुज़रिया आहिनि। पाण रहमतुल्लाह ताला जे बारे में मनक़ूल आहे त संदन चेल जवानी में ई चिॿी थी वई हुई। माण्हुनि कई भेरा उनजो सबबु ॼाणण जी कोशिशि कई, पर हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह ताला अलैहि को जवाबु न ॾिनो। हिकु भेरे हिकु शागिर्द मुसलसल इसरार करे खांसि उनजो सबबु पुछो त फरमायूं, मुंहिंजो हिकु उस्ताद हो, उनजो शुमारु वॾनि आलिमनि में थींदो हो, मूं उनखां कई इल्मु सिखिया। जॾहिं उनजे वफ़ात जो वक़्तु वेझो आयो त मूंखे चवणु लॻो, ए सुफ़ियान, छा तव्हांखे ख़बर आहे त मूंसां कहिड़ो मामिलो पेश आयो? मां 50 सालनि ताईं मख़लूक़ ख़ुदा खे अल्लाह पाक जी इताअत करणु ऐं गुनाहनि खां बचण जी तलक़ीन कंदो रहियुसि, पर अफ़सोस अॼु जॾहिं मुंहिंजी ज़िंदगी जो ॾींहों विसामण वारो आहे त अल्लाह पाक मूंखे पंहिंजी बारगाह में इहो चई कढी छॾियो त तूं मुंहिंजी बारगाह में अचण जी अहलियत नथो रखीं। पंहिंजे उस्ताद जी ॻाल्हि ॿुधी इबरत जे करे मुंहिंजी चेल टुटी पई, जंहिंजे टुटण जो आवाज़ु उते मौजूदु माण्हुनि पिणु ॿुधो। मां अल्लाह पाक जे ख़ौफ़ विचां ॻोढ़ा ॻाड़ींदो रहियुसि ऐं शदीद बीमार थी पियुसि। प्यारा इस्लाम भाइरो, दुनिया में मोमिन थी ज़िंदगी गुज़ारणु यकीनन सआदत जी ॻाल्हि आहे, पर इहा सआदत हक़ीक़त में उन सूरत में सआदत आहे जो दुनिया मां मोकिलाइण महिल ईमान सलामत रहे। ख़ुदा जो कसम, लाइक़े रश्क उहो ई आहे जेको क़ब्र जे अंदरि बि मोमिन आहे। जी हा, जेको दुनिया मां ईमान सलामत खणी वञण में कामयाबु थी वियो उहो ई हक़ीक़ी माना में कामयाबु आहे, ऐं जेको जन्नत माणे वियो उहो ई बामुराद आहे। सिपारे 4 सूरह आले इमरान जी आयत नंबर 185 में इरशाद आहे, तर्जुमो कंज़ुल ईमान, जेको बाह खां बचाए बेहिश्त में दाख़िल कयो वियो सो मुराद खे पहुतो। बसि अल्लाह पाक असांजे हाल ते रहम फ़रमाए। सकरात जे वक़्तु ख़बर न आहे असांजो छा थींदो। अफ़सोस, असां गुनाह घणा कया आहिनि, नेकियूं ज़रे बराबरि बि न आहिनि। असां दुआ घुरूं था, ए अल्लाह पाक, सकरात जे वक़्तु असां वटि शैतान न अचे
बल्कि असांजा आका रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम करम फरमाइन पंहिंजो जलवो ॾेखारिन। काश मदीने पाक में गुंबज़े खज़रा जे छांव में सुनहरी ॾियारियुनि जे साम्हूं जलवाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम में ईमान ते मौत नसीब थिए। प्यारा इस्लाम भाइरो, अल्लाह पाक जी बेनियाज़ी ऐं उन जी खुफ़िया तदबीर का हर मुसलमान के ॾकंदो रहण घुरिजे। ख़बर ना है कहिड़ो गुनाह अल्लाह पाक जे कहर ऐं गज़ब जो सबब थी वञे ऐं ईमान जे लाइ ख़तरो पैदा थी वञे। बस हर वक़्तु पंहिंजे प्यारे अल्लाह पाक जी बारगाह में आजिज़ी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। आलिम सगुरा फरमाइनि था, जंहिंखे ज़िंदगी में ईमान खसिजी वञण जो ख़ौफ़ न हुजे, सकरात जे वक़्तु उनजो ईमान खसिजण जो ख़ौफ़ आहे। हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु तमामु वॾे रुतबे वारी हस्ती आहिनि। संदन उमिरि मुबारक जॾहिं 4 साल हुई, 4 साल जी उमिरि हुई, उन वक़्तु संदन ख़ौफ़ ख़ुदा जो आलम इहो हो जो हिकु ॾींहुं ज़ारो क़तार रोई रहिया हुआ। कंहिं शख़्स आले रसूल जी ख़िदमत जे जज़्बे जे तहत अर्ज़ु कयो, शहज़ादा छा ॻाल्हि आहे? जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त हुकुम फरमायो, हींअर ई हाज़िर कयां थो। उहो ॿुधी हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रोइण जो आवाज़ु अञा वधी वञे थो ऐं चयाईं, चाचा अल्लाह पाक जे गज़ब ऐं जहन्नम जे अज़ाब जे ख़ौफ़ खां दिलि ॿुॾी रही आहे। उन साहिब शफ़क़त सां अर्ज़ु कयो, शहज़ादा अवां त तमामु नंढा आहियो, हींअर खां एतिरो ख़ौफ़ छाजो? इत्मिनान रखो, ॿारनि खे अज़ाब नाहे ॾिनो वेंदो। हीअ ॿुधी इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला जो ख़ौफ़ वेतर वधी वियो ऐं रोईंदे चयाईं, चाचा साईं मूं ॾिठो आहे त वॾियुनि काठियुनि खे साड़ण जे लाइ उनजे चौधारी छोॾा फटियूं वग़ैरह लॻायूं वेंदियूं आहिनि। बाहि छोॾनि खे जल्द लॻंदी आहे ऐं उन्हनि जे करे पोइ वॾियूं काठियूं बि सड़णु लॻंदियूं आहिनि। मां डिॼां थो त अबू जहल ऐं अबू लहब जहिड़नि काफ़िरनि खे जहन्नम में साड़ण जे लाइ छोॾनि जी जॻह ते किथे मूंखे न साड़ियो वञे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, गौर फरमायो, इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला नंढपिण शरीर में ई केतिरे क़दुरु ख़ौफ़ ख़ुदा रखंदड़ हुआ। अल्लाह पाक असांखे बि ख़ौफ़ ख़ुदा जी अज़ीम नेमत अता फ़रमाए। यकीनन ख़ौफ़ ख़ुदा ऐं इश्क़ मुस्तफ़ा में रोइण अज़ीम शान नेकी आहे। हदीस पाक में आहे, जंहिं मोमिन जे अखियुनि मां अल्लाह पाक जे ख़ौफ़ सबबु लुड़क निकिरंदा आहिनि, जेतोणीक मख जे मथे बराबरि हुजनि, पोइ उहे लुड़क उनजे चहिरे जे ज़ाहिरी हिसे ताईं पहुचनि त अल्लाह पाक उनखे जहन्नम ते हराम करे छॾींदो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे असांखे पंहिंजो ख़ौफ़ अता फ़रमाए ऐं जेको ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।